हेलो। जी जी डॉक्टर साहब, तव्हांजो नंबर सेव आहे। जल्दी ॿुधायो डॉक्टर साहब, छा थियो? ठीक आहे डॉक्टर साहब, मां सुबुह जो अचां थो। कोमल, तव्हांजा कदम हिन घर में मुबारक साबित थिया आहिनि। मुंहिंजो भाउ रावल सालनि खां वठी कोमा में हुयो ऐं मूं सभिनी खे इहो ई ॿुधायो हुयो त मुंहिंजो भाउ मरी चुको आहे। पर अॼु तुंहिंजे अचण खां पोइ मूंखे फ़ोन आई आहे डॉक्टर जी। डॉक्टर मूंखे इहा ख़ुशख़बरी न त मुंहिंजो भाउ कोमा मां होश में अची वियो आहे। ऐं मां सुभाणे जॾहिं असां सतावड़े था थी ईंदासीं पोइ पंहिंजे भाउ खे वठण जे लाइ वेंदासीं। रावल खान जी नई ज़िंदगी तव्हांखे मुबारक हुजे।